खानपुर महर पीपी अगवान खालिद लुंड ऐं नादिया कबोल शादीअ जो फ़ैसिलो करे वरितो। पीएमएन खालिद लुंड ऐं अॻूणे एमपी नादिया कबोल शादीअ जे बंधन में ॿधण जो फ़ैसिलो करे वरितो। नादिया कबोल पीपीएमएन जी कुंवार थियण वञी रही आहे। 27 फेब्रुआरी ते शादीअ जी तक़रीब रखी वई आहे। ॿिन्ही अॻवाननि जे शादीअ जा कार्ड पीपी क़यादत ॾांहुं बि ओमाणिया विया। पीपी अॻवान नादिया कबोल एमपी ऐं सूबाई वज़ीर रही चुकी आहे, जॾहिं त घोटकीअ सां वास्तो रखंदड़ खालिद लुंड पीपीएमएन आहे। जोड़ीअ जे वलीमे जी तक़रीब कराची जे निजी होटल में थींदी। वाज़े रहे त पीपीएमएन खालिद लुंड जी पहिरीं बि 2 शादियूं थियल आहिनि, जिन मां खेसि 3 ॿारनि जो औलाद आहे। मीर मंठार अली चन्ना, टॉग न्यूज़, खानपुर महर।